बरसाती मौसम छाई में घमल्हार बाबर लाखों चे यार शेर कयूं अज सिंध जो साड़ करे सारी सिंध घूमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घूमजे सजण के साड़ करे सारी सिंध घूमजे सजण के साड़ करे सारी सिंध घूमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घूमजे दिल पर साण करे सारी सिंध घूमजे दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी रात उते रहजे सारी सिंध घूमजे रात उते रहजे सारी सिंध घूमजे सजण के साण करे सारी सिंध घूमजे सजण के साण करे सारी सिंध घूमजे सोहणो साण करे सारी सिंध घूमजे दिल पर साण करे सारी सिंध घूमजे ओ दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी रात उते रहजे सारी सिंध घूमजे रात उते रहजे सारी सिंध घूमजे सजण के साण करे सारी सिंध घूमजे सजण के साण करे सारी सिंध घूमजे दिल पर साण करे सारी सिंध घूमजे दिल पर साण करे सारी सिंध घूमजे अली हसन शेख इश्क जो अली हसन शेख इश्क जो
शेख इश्क जो, अली हसन शेख इश्क जो, खूब मज़ो वठिजे सारी सिंध घुमजे, खूब मज़ो वठिजे सारी सिंध घुमजे, सजण के साण करे सारी सिंध घुमजे, सजण के साण करे सारी सिंध घुमजे, दिल पर साण करे सारी सिंध घुमजे, दिल पर साण करे सारी सिंध घुमजे, सजण के साण करे सारी सिंध घुमजे, सजण के साण करे सारी सिंध घुमजे, दिल पर साण करे सारी सिंध घुमजे, दिल पर साण करे सारी सिंध घुमजे। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि ईंदी आहे बूह बहार जी। अस्सलामु अलैकुम, कीअं आहियो नाज़रीन? तव्हां उमेद थी कयां त तव्हां सभु ठीकु हूंदव। मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट, पंहिंजी सिंगर कोमल नाज़। उमेद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, मज़े में हूंदव, एंजॉय करे रहिया हूंदव। ऐं हाणे जेको असांजो प्रोग्राम स्टार्ट थियो आहे ऐं यकीन था कयूं त पूरो प्रोग्राम तव्हां ॾिसंदव, एंजॉय कंदव। सो अॼु बि तव्हांजो ई असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं। तव्हां असांखे लाइव कॉल्स करे सघो था, पंहिंजो हाल वाल ॿुधाए सघो था, कुझु गुनगुनाए ॿुधाए सघो था, कुझु शेरो शाइरी ॿुधाए सघो था। सो मां अकेली न आहियां, मूंसां गॾु शिराज़ बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु जो शो ॾाढो एंजॉय कंदासीं। मां तव्हां सभ खां पहिरियां मां इहो चवां त ख़बर हूंदी तव्हांखे मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान बि, सिंगर बि, होस्ट बि शिराज़ अली मीराली। ऐं माशाल्लाह स्टार्ट में ई कोमल एतिरो प्यारो शेर ॿुधायो त अॼु इन शेर सां इहो अंदाज़ो ताणूं त जेको अॼु असांजो गेस्ट आहे उहो बि तमामु प्यारी आवाज़ जो मालिक आहे, तमामु प्यारी तबियत जो मालिक आहे। त अॼु बि नाज़रीन जीअं हमेशह तव्हां एंजॉय कंदा आहियो, हमेशह तव्हां हिकिड़ो रंग विखेरींदा आहियो, तव्हां पंहिंजो कॉल्स करे असांखे प्यारु ॾींदव खोड़ सारो, त अॼु जो जेको गेस्ट आहे उनखे बि खोड़ सारो प्यारु ॾींदव। ऐं माशाल्लाह पहिरियां बि अची चुको आहे, पर असांजी हुन सां मोहबत एतिरी आहे ऐं एतिरो सुरीलो आहे जो हुनखे दिलि चवंदी आहे त बार बार घुराइजे। त नाज़रीन घणो तव्हांखे देरि न कराईंदासीं, गेस्ट सां इंट्रोड्यूस कराईंदासीं, पर हुन खां पहिरियां ब्रेक जो टाइम आहे ऐं ब्रेक जो टाइम नंढड़ी साई खां पोइ जल्दी वापसि ईंदासीं ऐं गेस्ट जो बि तव्हां सां इंट्रोडक्शन कराईंदासीं। सो वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो। वेलकम बैक नाज़रीन। त जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हमेशह जीअं ॾिसंदा आहियो, हर हफ़्ते सूमर खां अंगारो तव्हां असांजो शो एंजॉय कंदा आहियो। असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे भरपूर एंजॉय करायूं, जेका असांजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। माशाल्लाह सिंध टीवी त हमेशह इहो ई कमु कयो आहे त जेके हिकिड़ी नवाण अचण जी कोशिशि कई अथऊं, नई हिकिड़ी शइ आणी अथऊं। ऐं ॻाल्हि कजे सिंध म्यूज़िक जी, असांजे हिन प्लेटफॉर्म जी, त छा ॻाल्हि कजे डायरेक्टर साहिब जी, ख़ालिद शाह साहिब जी ऐं हैदरबाद जी। त उन्हनि जॾहिं मूंखे इहो कमु ॾिनो या इन होस्टिंग जे हवाले सां जॾहिं हीउ शो मूंखे मिलियो, ऐं ख़ासि करे कोमल ऐं मुंहिंजे बारे में इहा ई डिस्कशन थींदी आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त जेको असांजो नवाण हिकिड़ो टैलेंट आहे, ख़ूबसूरत टैलेंट आहे, उनखे अॻिते आणिजे। त माशाल्लाह इहा ई कोशिशि आहे त तव्हांजो साथ हुजे। कुझु शयूं रिलीज़ बि थियूं आहिनि असांजे सिंध टीवी ते, जेके तव्हां सभिनि काफ़ी पसंदि बि कयूं आहिनि ऐं खोड़ सारी ख़ूबसूरत मोट बि ॾिनी आहे। त नाज़रीन इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं, पर अॼु जेके असांजे गेस्ट मौजूदु आहिनि माशाल्लाह, मां पर्सनली उन्हनि जी ॻाल्हि कयां त मुंहिंजो नंढे लाइ जो ईअं दोस्त बि चई था सघो ऐं तमामु प्यारी आवाज़ जो मालिक आहे, तमामु ख़ूबसूरत हुनजो अंदाज़ आहे माशाल्लाह। ऐं मज़े जी ॻाल्हि, उन भाउ जो बि ईंदड़ हिकिड़ो प्रोजेक्ट अचे थो सिंध टीवी ते, जल्दी रिलीज़ कंदासीं। ऐं संदसि ॻाल्हि कजे वालिद साहिब जी, त उहो सिर्फ़ु सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान जा मां चवंदुसि त तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु वॾा शाइर आहिनि, बशीर बुके जो साहिब जन। त उन्हनि जा फर्ज़ंद असां सां गॾु मौजूदु आहिनि, सज्जाद बुके जो। अस्सलाम वालेकुम सज्जाद भाउ, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? सलाम शिराज़ भाउ, दुआ, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हांखे हिकु ॿिए दफ़ो ॿीहर सां भलीकार चऊं था, छो तव्हां सां मोहबत एतिरी आहे, दिलि चवंदी आहे बार बार तव्हांखे घुराइजे। बिल्कुलु वॾी महिरबानी। ऐं डायरेक्टर साहिबु ख़ालिद शाह जी तमामु सुठो दोस्त आहे असांजो, उन्हनि जी महिरबानी आहे असांखे हिते इनवाइट कयो आहे। जी ऐं दोस्त काफ़ी प्रोग्राम ई ॾिसनि पिया ऐं पुछंदा बि आहिनि त वरी कॾहिं वञो पिया प्रोग्राम में, पर अॼु उन्हनि जी दुआउनि सां आया आहियूं। न माशाल्लाह, तव्हां हमेशह ईंदव जीअं ईंदा आहियो ऐं अॻिते बि ईंदव असां सां ईअं ई साथ हुजे तव्हांजो। इंशाल्लाह चकर लॻंदो, जॾहिं घुराईंदव दिलि सां हलिया ईंदासीं। अच्छा, पहिरियां इहो ॿुधायो त तव्हांजी तबियत मिज़ाज कीअं आहिनि? बिल्कुलु सेठ आहे, माशाल्लाह उहे बि अची चुका आहिनि। बिल्कुलु
अदा वॾो मुंहिंजो ब्रदर उस्ताद बि आहे मुंहिंजो, हालांकि उस्ताद बि आहे, सेखारियो मूंखे सॼो उन नंढे लाइ खां वठी वाह घर में। वाह वाह, जी ज़बरदस्त, माशाल्लाह। छा मसरूफ़ियात हलनि पियूं? बसि पंहिंजो जेको शौक़ु आहे इन में मसरूफ़ लॻा पिया आहियूं। म्यूज़िक में पंहिंजी ज़िंदगी हले पई। जेको हिन प्लेटफॉर्म तां हिकिड़ो मुंहिंजो सॉन्ग अचण वारो आहे, जी हा, ऐं उहो बि इंशाल्लाह सरप्राइज़ सॉन्ग आहे साईं, मूंखे त ॾाढो वणियो, मां ॿुधुमि पर मूंखे ॾाढो पसंदि आयो, माशाल्लाह सभिनि खां डिफरेंट शइ आहे हिकिड़ी। ऐं अॼु शिराज भाउ मां हूअं त काफ़ी बाबा साईं जूं शयूं ॻायूं आहिनि, उस्ताद जूं ॻायल आहिनि, उस्ताद त वॾी शइ आहे, हाणे हुनजे लाइ त को तारीफ़ जा लफ़्ज़ ई न आहिनि जो हुनजे लाइ चई सघजनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अॼु मां बाबा खां हिकिड़ी नई शइ खणी आयो आहियां, इनशाला उहो ॿुधाईंदुसि तव्हांखे, तव्हांखे वणंदी बाक़ाइदा। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधंदासीं। अच्छा इहो ॿुधायो असां खां पहिरियां त ज़िंदगी कीअं पई गुज़रे, सही पई गुज़रे? तमामु सुठी गुज़रे वई, ऐं माशाल्लाह हिन शौक़ सां घणी मोहबत रखूं पिया ऐं हिन में मसरूफ़ आहियूं घणो। सही, बसि तव्हांजूं दुआऊं साण हुजनि। न न, अल्लाह मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। सजाद, घणी देरि न करायो व्यूवर्स खे, असांखे हाणे सभ खां पहिरियां गीत जेको तव्हां ॿुधायो था बाबा साईं खां लिखराए आयो, उहो ई पेश कयो असांखे। ज़रूरु उहो ई ॿुधाईंदुसि बाबा साईं जो गीत। बिस्मिल्लाह। लग नज़रा साडे प्यारा तूं बेवक्त जुदा दिलदार थी गया, रोआ सत पहाड़ विच जोगर साडा जीवन जीवे बेकार थी गया। अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को। कहदा नजरा खा गया, कहदा नजरा खा गया, बस देहा से रल मिल डाढे, बस देहा से रल मिल डाढे। अज जुदाया आ गया, अज जुदाया आ गया, अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को। मिलन ते हीले वसीले मुक गए, रो रो जूं अखियां विच रुक गए। मिलन ते हीले वसीले मुक गए, रो रो जूं अखियां विच रुक गए। आए जो तूफान गमा दे, दरियावा ते सुक गए, वक्त ते दरियावा ते सुक गए। पता न लगी आ पल दूं पल विच, पता न लगी आ पल दूं पल विच। किवें अंधेरा छा गया, किवें अंधेरा छा गया, अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को। कहदा नजरा खा गया, कहदा नजरा खा गया, अल्लाह जाने प्यार साडे को, अल्लाह जाने प्यार साडे को।
बैठा छाते ओ कीवे बशीर बुलावा में जेड़ा सुनदा ते हर बशीर सिगार लभाता पट पट मास विछोड़ा खाता हर सिगार बशीर लभाता पट पट मास विछोड़ा खाता दीहा रात रोआ में जागा अखियां को आराम नाता अखियां को आराम नाता फस गई जिंदड़ी बिच सूला दे फस गई बिछड़ी जिंद सूला दे ते खुशियां मुक ला गईयां ते खुशियां मुक ला गईयां अल्लाह जाने प्यार साडे को अल्लाह जाने प्यार साडे को किह जा नजरा खा गईयां किह जा नजरा खा गईयां अल्लाह जाने प्यार साडे को 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 वाह सही वाह सही वाह ज़बरदस्त सही ज़बरदस्त छा ॻाल्हि कजे तव्हांजी गायकी जी वरी उस्ताद साईं जी शाइरी साईं तव्हां मज़ो त अची पहिरें वियो सॉन्ग नौ में ई गीत जेको हुयो आहे शिराज भाउ सो श्रेय की थोड़ी लैंग्वेज असां बि थोड़ी जी ॾिठी जी आहे ॿियो साईं अॼुकल्ह हिकिड़ो वर्ड अथव टेक्नोलॉजी आहे ॿुधो अथव हितां टेक्नोलॉजी में पासे न न असल ॾाढो छा आहे मज़ो आयो। त गर्मी जे करे फिंगर कम न पई करे मोबाइल न न सही आहे काफ़ी पर चकर इहो किस्सो थियो आहे साईं त इन शइ जो इलाज कजे न हिकिड़ी डायरी हुजे हुन में माण्हू हे मोबाइल चेंज कबी साइड वारी फिंगर न हुजे हा मोबाइल चेंज कयो न या असल में फिंगर हूंदी आहे त फिंगर खां अलावा लॉक बि हूंदो आहे पैटर्न जेको हूंदो आहे उहो बि हूंदो आहे सजाद वा ॾाढो मज़ेदार माण्हू आहे माशाल्लाह जेतिरो प्यारो सिंगर आहे उन खां वधीक मज़ेदार इंसान आहे हिन सां असां जॾहिं बि कचहरी कंदा आहियूं त ॾाढो मज़ो ईंदो आहे कॉलर सां असां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी साईं केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो था इरफान अली थेबो तालको सालियापत ज़िले सखर खां जी इरफान भा कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु साईं आहियो सखर मां ॻाल्हायो पिया मुंहिंजे शहर मां ॻाल्हायो पिया सखर जी मौसम कीअं पई हले हिन वक़्तु सखर जी दक्षिण जी थधियूं हवाऊं लॻनि थियूं माशाल्लाह ऐं माशाल्लाह। जंहिं महिल हल्को हल्को झुड़ थिए थो लेकिन मौसम ॾाढी प्यारी आहे ऐं हुन खां पोइ सिंध टीवी ते फर्स्ट ॻाल्हि आहे उहा बि तव्हांजे प्रोग्राम में वाह वाह महिरबानी साईं बिस्मिल्लाह शो एंजॉय कंदा आहियो असांजो ॾिसंदा आहियो शो हा बिल्कुलु तव्हांजो शो तमामु सुठो लॻंदो आहे ऐं इनशाला हाणे तव्हांजे प्रोग्राम में असां शामिल थींदा रहंदासीं ज़रूरु ज़रूरु साईं बिल्कुलु तव्हां ॾिसंदव तव्हां प्यारु ॾींदव त माशाल्लाह ही शो असां तव्हांजे लाइ रखियो आहे उन खां अलावा कोशिशि कंदा आहियूं तव्हां सभिनि खे एंटरटेन करे सघूं मिठा मिठा गीत ॿुधाए सघूं ऐं हुन खां पोइ सेम ज़िलो बि तव्हांजो हिकु ई आहे हा ज़िलो बि हिकु आहे सखर शिकारपुर साईं ऐं जेको सिंगर आयो आहे माशाल्लाह हुनजो असां पहिरियों सॉन्ग ॿुधो ऐं ॾाढो सुठो सॉन्ग हुयो हुनजो जी हा। ऐं इंशाल्लाह अॻे बि हुनजा तमामु सुठा सॉन्ग असां ॿुधंदासीं हा बिल्कुलु ॿुधाईंदा सजाद भाउ बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा सजाद भाउ सां कचहरी करणु चाहींदव तव्हां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं लॻे पियो प्रोग्राम अदा मज़ो अचे पियो बिल्कुलु तमामु मज़ो अचे थो सुठो लॻे थो लेकिन असांखे असांजी तव्हां खां हिकिड़ी नंढी फरमाइश आहे जी जी बिल्कुलु मतिलब जा सभु माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे इहो सॉन्ग असांखे ॿुधायो बिल्कुलु ॿुधाईंदासीं बिल्कुलु साईं, थोरी बिल्कुलु ॿ लाइनियूं ॿुधाईंदासीं तव्हांखे हा बसि मिड़ई असांजी फरमाइश पूरी कयो पोइ भले ॿ लाइनूं ई ॿुधायो ॿुधायो हींअर शिराज ॿुधायो भाउ यादि इजाज़त आहे। आहे न? जी जी साईं हींअर ई ॿुधायूं था तव्हांखे थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ मतलब जा सभु माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे केरु थो कंहिंजे लाइ मरे केरु थो कंहिंजे लाइ मरे
मरे मतलब जा सब माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे केरु थो कंहिंजे लाइ मरे माशाल्लाह ज़बरदस्त इरफान भाउ खे डेडिकेट कयोसीं सखर मां कॉल आई असांजे ऐं फर्स्ट कॉल कयूं असांजे अदा ईअं ई तव्हांजी मोहबतूं हुजनि ईअं ई साथ हुजे ऐं हाणे वक़्तु आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं सुठा सुठा गीत ॿुधंदासीं सजाद बुके जो जेको आहे असां सां गॾु मौजूदु आहे सो नाज़रीन हाणे वक़्तु आहे हिकु नंढड़ी साही जो साही खां पोइ जल्द हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में ब्रेक कास्ट सां जेको आहे वापसि अची चुका आहियूं सो तमामु सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि तमामु सुठो हुननि पहिरियों जेको सॉन्ग हुयो ॿुधायो चार चंड लॻी विया असांजे प्रोग्राम में सो सजाद बुगे जो जेको आहे असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि अच्छा इहो ॿुधायो त तव्हां माशाल्लाह एतिरो हाई पिच ते ॻायो था त इन जो राज़ छा आहे बसि इन जो राज़ इहो आहे त नंढे लाइ खां वठी माना महिनत पंहिंजी दिलि सां कई आहे ऐं अदा साईं जन विढ़ंदा हुया नंढे लाइ मूंखे चवंदा त माना सिखो पंहिंजे लाइ फ़ाइदो अथव अॻिते हली मूंखे त न कमाए ॾींदो मूंखे त न खाराईंदो माना हिकिड़ो शौक़ु आहे तव्हांजो जेकॾहिं हिन में आया हो त माना उहो पूरो प्रॉपर हुनखे सिखो न त रियाज़ वग़ैरह बि कंदा हूंदव न रियाज़ बि कंदा आहियूं हाणे त फ़िलहालु कराची में ख़बर अथव त शिराज बाबा 12-1 वॻे उथे थो माण्हू सुबुह जो टाइम मिले नथो बसि ईअं शौक़ु आहे पंहिंजो मुंड में 10-12 साल महिनत कई आहे हाणे टाइम मिलंदो आहे त कंदा आहियूं न त बसि सही अच्छा स्टार्ट में तव्हां ॻाल्हि कई त अदा साईं विढ़ंदो हुयो त कोमल तव्हां त सवाल कयो त जेको मथे ॻाईंदा मां शायदि इन जे करे विढ़ंदा हूंदा तव्हां एॾो मथे न ॻायो पर न हक़ीक़त में इहा तव्हांजी महिनत आहे बचपन खां हिकिड़ो तव्हांजो चाह रहियो आहे पंहिंजो बि पर्सनली ऐं माशाल्लाह वरी हाणे जायो शौक़ु त मूंखे हुयो पंहिंजी जॻह ते पर मां उस्ताद खे ॾाढो ॿुधोमि तव्हांजे बाबा साईं खे उस्ताद मीर अली साहब खे शौक़ु मूंखे ॻाइण जो हुयो ॾाढो पर हुनजो जेको स्टाइल हुयो न जी 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 आवाज़ जो मां उनखे ॾाढो माना तव्हांजो आवाज़ बि उन्हनि जहिड़ो थी वियो आहे जी जी बसि अलाह करे चांस मिली वञे हिकिड़ो चकर न मिली वेंदी इंशाल्लाह छाजी चांस मिले अञा आवाज़ त मिली वियो आवाज़ मिली आहे मिसाल जीअं ड्यूट सॉन्ग मशहूरी या ड्यूट सॉन्ग उन्हनि सां अच्छा ड्यूट सॉन्ग जो थिए त पोइ असां कीअं सुञाणियो ऑडियो ॿुधी करे त ही मीर अली साहब जो आवाज़ आहे या तव्हांजो आवाज़ आहे वीडियो में न पर ॻाल्हि कजे त हिकिड़ो हमेशह हिकिड़ो को आइडियल हूंदो आहे जंहिंखे असां फॉलो कंदा आहियूं त माशाल्लाह तमामु सुठी चॉइस आहे तव्हांजी उस्ताद जा कलाम ई अहिड़ा आहिनि माशाल्लाह वरी तव्हांजी ॻाल्हि कजे त उस्ताद जी ॻाल्हि शइ खे वरी निभाइणु अञा वॾी ॻाल्हि हूंदी आहे बिल्कुलु महिनत ज़रूरी आहे तव्हांजी लगन आई आहे जी बिल्कुलु त माशाल्लाह उस्ताद साईं जी हाणे ॻाल्हि कयूं तव्हांजे वालिद साहिब जी जंहिंजो मां पर्सनली ॾाढो मदार रहियो आहे उन्हनि जी शाइरी जी असां छा बल्कि पूरो पाकिस्तान जेके उन्हनि गीत ॾिना आहिनि जेके उहे सुपर डुपर हिट गीत आहिनि साकू यार मनावण आहे थी वियो खोड़ सारा गीत आहिनि मूंखे त ॾाढा वणंदा आहिनि तेरे नां जी तस्बीह ॻाया अथसि पुराणा गीत भूरे रंग दा हुया काले रंग दा चढ़ कोठे ते वल वल ॾेख जी बिल्कुलु इहे सभु गीत तव्हांखे यादि आहिनि सभु यादि आहिनि सभु यादि आहिनि सभई ॿुधंदासीं उस्ताद जा जेके बि गीत आहिनि मां चवां थो त 200-250 गीत यादि हूंदा मूंखे तव्हांजी मोहबत में कॉलर्स बि अची असां ॾे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम जी साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो दुआ सर अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहे जी रज़ा अल्हम्दुलिल्लाह साईं केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ किथों पिया ॻाल्हायो साईं मीर मुज़फ़र हुसैन संभाणी सखर खां जी मोहम्मद हुसैन साहब सखर सां अॼु वरी सखर खां ॻाल्हाई महिरबानियूं सखर वारा अॼु घणो प्यार था ॾियनि माशाल्लाह सां सर मीर मुज़फ़र हुसैन संभाणी जी जी अदा शो ॾिसो पिया असांजो एंजॉय कयो पिया ख़ुशि आहियो सर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं तव्हीं कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह सर तव्हांजी दुआऊं छा चवणु चाहींदा दादा प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो माशाल्लाह अदी प्रोग्राम ज़बरदस्त माशाल्लाह रेगुलर प्रोग्राम ॾिसंदा आहियूं महिरबानियूं तो असांजो फरमाइश आहे नगरी जी जी हेलो जी जी साईं फरमाइश ॿुधायो हेलो कॉल डिस्कनेक्ट फरमाइश आहे सॉन्ग ॿुधाइनि हिकिड़ो जी हा साईं तव्हां फरमाइश था ॿुधायो या पाण गीत थो ॿुधायो को
ओ कॉल डिस्कनेक्ट महिरबानी साईं कॾहिं कॾहिं कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे बिल्कुलु ऐं ॻाल्हि उहा कजे वरी टेक्नोलॉजी आहे साईं साईं बिल्कुलु उहा ई ॻाल्हि आहे लाइव शो में थी वेंदो आहे नेटवर्क तव्हांखे फ़ाइदो आहे शिराज भाई, जी तव्हांजो टाइम बची वेंदो प्रोग्राम में। पर असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं कमल, असांजे कॉलर्स जेके मोस्टली शोभी भाई आप भी इस बात को जानते हो कि ज़्यादातर शहदाद कोट खां कॉल्स ईंदियूं आहिनि पर अॼु सखर खां थियूं अचनि। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, माना सिंध पूरे सिंध में असांजो प्रोग्राम ॾिठो थो वञे ऐं नवां नवां कॉलर्स अचनि था। साईं अवां सभु ख़ुशि जो आबाद जो ऐं असांजे हिकिड़े प्यारे सिंगर खे बि दुआऊं कयो, असां सभिनि खे दुआऊं कयो। आमीन। जी सजाद भाउ शिराज भाउ हींअर हिकिड़ो वहीद अकड़े साहब जो गीत आहे। अच्छा वहीद साहब जो गीत आहे जी, नओं लिखियो आहे उन बि। वाह वाह, अच्छा ही माना ॿई सॉन्ग्स नवां आहिनि? ख़ासि करे मां बाबा साईं खां ऐं उन्हनि खां नवां गीत लिखाराइनि अॼु ॿई। वाह वाह। अच्छा नवां लिखाइनि इन करे तव्हांजो फिंगरप्रिंट बि कमु नथी करे, इन जे करे त तकिणो पियो थो मोबाइल में। न न ख़ैर आहे, उहो मसलो कोन आहे, पर चवण जो पर मक़सदु भले ॾाढी टाइम सुठी ॻाल्हि आहे, हिकु अधु मिंट सीट जे पर शइ नई हुजे, शइ नहीं हुजे, पर ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजा नवां गाना रिलीज़ था कयो असांजे शो में। बिल्कुलु। जी साईं पेश कयो। नाहे मुंहिंजो ॾोह नाहे मुंहिंजो कसूर, नाहे मुंहिंजो ॾोह नाहे मुंहिंजो कसूर, दिल पर मूंखां दूर थी वियो पाण वहीद चए, हो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, अलाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, मौला थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, अलाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, मौला थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, हो ॻाल्हियूं जे ॿुधंदव थींदो मयारी, हो ॻाल्हियूं जे ॿुधंदव थींदो मयारी, ॻाल्हियूं जे ॿुधंदव थींदो मयारी, ॾिसो हुन जो ॿुधो त पोइ मुंहुं जो ॿुधो, ॾिसो हुन जो ॿुधो पोइ मुंहुं जो ॿुधो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, अलाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, मौला पियो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो, छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो। सां फिटायो, हुन जे करे मूं सभ सां फिटायो, हुन जे करे मूं सभ सां फिटायो, मूंखे ख़बर मुंहिंजो सॼो हिकु सो
मांखे ख़बर मुंहिंजो सॼो ई किसो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो अलाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो मौला पियो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो हो वही त वफ़ाई खां थी न वफ़ा का हो भई त वफ़ाई का थी न वफ़ा का जे दिल लड़ाए दर्द सठा ॾिठो सुख न हो तो कोई समझंदो सोई ताहूं असां दे दर्द जूं ओ जेका ॻाल्हि मुझे बस में नाहे सा ॻाल्हि मूंसां तूं छो थो करी तोखे वही त विसारे कीअं वेहां इहो मुझे वस में नाहे पिरी हो वही त वफ़ाई खां थी न वफ़ा का वही त वफ़ाई खां थी न वफ़ा का दिल ॾेई बेवफ़ा खे कमु कयो मूं कसो दिल ॾेई बेवफ़ा खे कमु कयो मूं कसो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो मौला थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो अल्लाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो आ छॾे वियो पाण भली कसम ॾेई पुछो अच्छा छॾे वियो पाण भले कसम ॾेई पुछो अलाह थो ॾिसे मुंहिंजो नाहे कोॾो तव्हांखे केरु छॾे वियो आहे शाइर चए थो हाणे शाइर जी शाइर जी ॻाल्हि तव्हांखे शाइर जी ॻाल्हि वणी आहे त असां तव्हां शाइर ॻाल्हि जी ॻाल्हि कई आहे जी जी बिल्कुलु ऐं मुंहिंजा बि सूर जाॻिरा आहियो न मसइलो इहो आहे असां त पाण तव्हांखे चयोसीं त असां सां गॾु हा साईं बिल्कुलु ॾाढो मज़ो आयो बल्कि मज़ो ईंदो आहे पाण खे बि ऐं कोशिशि बि इहा कईसीं त वहीद साहिब जी शाइरी में वहीद साहिब जी शाइरी जोड़ियूं छा ॻाल्हि कजे वहीद हिकिड़ो साहिब जी बि माशाल्लाह तमामु बहितरीनु लेजेंडरी शाइर आहिनि असांजा गायकी जी ॻाल्हि कजे उहे बि मुंहिंजा पसंदीदा आहिनि पर शाइरी जे हवाले सां साईं लव यू वहीद साहिब अल्लाह मोला तव्हांखे शादो आबाद रखे जेके बि असांजा सीनियर शाइर आहिनि सभु ख़ुशि हुजनि आबाद हुजनि वॾी ॼमार था करे अलाह साईं हुननि खे महिरबानी ईअं ई न त बिल्कुलु हुननि जी महिरबानी आहे न कई अथऊं असांखे जी हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं राति जो मां तक़रीबन 11-12 बजे कॉल कई तव्हां साईं बिल्कुलु ईअं ई कचहरियूं थींदियूं ईअं ई कचहरियूं तव्हां सां कंदासीं ऐं खोड़ सारा गीत बि ॿुधासीं थोरो तव्हांखे तंग बि कंदासीं तव्हांखे ईअं न ॾींदासीं पर अचूं था हिकिड़ी तंग न कजो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन केॾांहुं न वञो अॼु ॾाढो मज़ो अची रहियो आहे सजाद भाउ असां सां गॾु आहिनि त तव्हांखे अञा मज़ीद एंटरटेन कंदासीं अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक ऐं वेलकम बैक नाज़रीन अॼु दिलि चयो त कोमल जे अंदाज़ में तव्हांखे वेलकम चइसे ऐं ॾाढो प्यार सां कोमल तव्हां सभिनि खे वेलकम कंदी आहे
ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे माशाल्लाह। ऐं कोमल मां अॼु ॾाढो इंजॉय था कयूं शो खे, छो जो असांजो पिरी प्यारो दोस्त बि आहे, मुंहिंजो भाउ बि आहे सजाद भाउ। ॾाढा प्यारा प्यारा गीत बि ॿुधायो त माशाल्लाह, वहीद साहिब जी बि शाइरी ॿुधायूं, पंहिंजे बाबा साईं जी बि शाइरी ॿुधायूं। तव्हां हाणे तव्हां खां इहो था पुछणु चाहियूं त तव्हांजी पंहिंजो पर्सनल हिकिड़ी जेका पोइट्री हूंदी आहे, फेवरेट हूंदी आहे, माना ॾुख जा गीत तव्हांखे वधीक पसंदि ईंदा आहिनि, ख़ुशी जा? हूअं त आर्टिस्ट असांखे ख़बर आहे तव्हां सदाबहार आहियो माशाल्लाह, तव्हां वटि हर शइ आहे, पर जेको हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे, कहिड़ी तव्हांखे पोइट्री वधीक पसंदि आहे? ॾुख जी, ॾुख जी। सेड हुजे, ॾुख हुजे घणो घणो ॾुख ऐं जेके शाइर लिखंदा आहिनि मुंहिंजे लाइ ऐं जेके राब्तो बि कंदा आहिनि त बाबा असांखे ॾुख जो गीत ॻाइजो, सफ़ा ॾुख में भरियल हुजे। एॾे ॾुख जी वजह छा आहे? छो त दौरु हले थो अहिड़ो, ॾुख ई ॾुख आहिनि, जंहिं तरफ़ वञो त ॾुख ई अच्छा, ॾुख दुख आहिनि। जी सिर्फ़ शाइरी गाईंदा आहियो या दुख आहे बि सही तव्हांखे? न शाइरी गाईंदा आहियूं, बसि ॾुख त न आहे न अलाह को? साईं न ॾींदो। अल्लाह तव्हांखे दुख ॾे बि न। पर ॾुख ऐं सुख त ज़िंदगी जो हिसो आहे न साईं। बिल्कुलु ॾुख आहे, हूंदो सही, को ॾुख घणो वठी आया आहियूं ज़िंदगी में, वठी आयो। हींअर माना ख़तमु थी जॻह ख़तमु थी आहे ॾुख जी। सही, हाणे सुखनि जा ॾींहं आया। त हाणे माना अगरि तव्हां को ॾुख जी फरमाइश कजे त पोइ तव्हां खिली करे ॾुख जो गीत ॿुधाईंदव न, छो जो ॾुख त रहियो ई न आहे। छो त उन में गीत में कुझु लफ़्ज़ अहिड़ा लिखियल हूंदा आहिनि जो उन्हनि जे हिसाब सां फेस जो स्टाइल रखिणो पवंदो आहे। एक्सप्रेशन ॾियणा पवंदा आहिनि, उहा फीलिंग। सही आहे, ईअं खिली बि सही सघूं आहे। था, खिली सघूं था ॾुख जे गीत में, बिल्कुलु। पर जेके ॾिसण वारा हूंदा न, चवंदा यार सिंगर ॻाए ॾुख जो गानो तो खिले थो, मुंहं ते मुस्कुराए, पाण बि ॾुख नथसि लॻे थो। एक्सप्रेशन त ज़रूरी आहिनि न साईं। ऐं माशाल्लाह ॻाल्हि कजे, कोमल बि माशाल्लाह ॾाढी तमामु बहितरीनु सिंगर आहिनि ऐं हाणे रिसेंटली हिननि जो हिकिड़ो ॾुखायल गीत बि रिलीज़ थियो आहे सिंधी में। बिल्कुलु, मूं ॿुधो आहे सिंध टीवी ते। ॾाढो प्यारो गीत आहे ऐं तव्हांजो गीत बि माशाल्लाह कोमल सुठो ॾुखायल हले बि पियो। आहे, गीत त ॾुखायल गायो आहे, पर ॾुखायल बि आहे। अच्छा, कोमल पाण बि ॾुखायल आहिनि। कॉलर्स बि असां वटि मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो? नियाज़ हुसैन खाओ लाकनर। जी नियाज़ हुसैन साहब, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? केर केर चिराग भाउ छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, शो ॾिसो पिया असांजो, एंजॉय कंदा आहियो? साईं ज़बरदस्त, तव्हां जेको असांजो क़िस्म जो फनकार घुरायो आहे सजाद भाउ। वाह 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 वाह। महिरबानियूं महिरबानियूं साईं। तव्हांजो प्रोग्राम बि ॾाढो शौक़ सां ॾिसूं पिया, ॾिसंदा बि आहियूं, पर अॼु त तव्हां सफ़ा ज़बरदस्त। महिरबानियूं साईं, महिरबानियूं। सजाद भाउ सां कचहरी करणु चाहींदव? हा साईं, हा कंदासीं बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सजाद भाउ, छा हाल आहे? दुआ दुआ भाउ, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? नंढड़ो अर्ज़ु सजाद भाउ, सराइकी में को असांखे ॿुधायो, गुज़िरियल हफ़्ते बि चैनल ते वेठा हुआ, तव्हांखे अर्ज़ु कयो हुते, पर फरमाइश पूरी कई हुआ। बिल्कुलु बिल्कुलु, सिराइकी ॿुधाईंदासीं। सिराइकी गीत त इलाही आहिनि, को फरमाइश गीत हुजे जो वरी असांजी फरमाइश ते छॾींदव त बाबा साईं जो ॿुधाए वेंदासीं। हा बिल्कुलु ईअं ई आहे। बशीर जेको ॿुधायो, गुज़िरियल हफ़्ते बि चैनल ते वेठा। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं। मिड़ई को सुठो को सराइकी हुजे। बिल्कुलु शिराज भाई, हा, ॿ बोलो फरमाइश पूरी ॿुधायो, कयो। ॿ बोलो ॿुधायो पंहिंजे। मेरा ते बिन सावल यार गुजारा नहीं होंदा, गिया तेरा विछोड़ा मार, गिया तेरा विछोड़ा मार गुजारा नहीं होंदा, मेरा ते बिन सावल यार गुजारा नहीं होता, दर्दां दिल विच लाए तेरे ताने लगदे शाम सवेरे, होया जीवन हुण दुश्वार, होया जीवन हुण दुश्वार गुजारा नहीं होंदा, मेरा ते बिन सावल यार गुजारा नहीं होंदा। वाह साईं, ज़बरदस्त, बहितरीनु साईं, महिरबानियूं। फरमाइश लाइव पूरी थी वई। लाइव फरमाइश, ऐं इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे आर्टिस्ट जे लाइ त तव्हां एनी टाइम एक्टिव आहियो माशाल्लाह, ऐं बल्कि तव्हांजा जेके फैंस आहिनि उनखे ख़बर बि आहे त बाबा घणो सिराइकी ॻाईंदा आहियो तव्हां। बिल्कुलु सिराइकी, सिंधी, उर्दू। जी हा। ऐं मां तव्हांखे अॻे ॿुधायमि त मूंखे चाचा साईं जा तक़रीबन 200 खां 250 गीत यादि आहिनि।
जेको बि सिंधी गीत तव्हां चवंदा इंशाल्लाह उहो यादि हूंदो मूंखे। जी जी असांजो प्रोग्राम मतलब आहे 2 कलाक जो न त 250 तव्हां खां ॿुधूं आहे कलाक 250 ई बसि इंशाल्लाह हफ़्ते में चक्कर हणंदासीं सभु पूरा थी वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु हफ़्ते में सही है कॉलर्स भी मौजूद आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी साईं कीअं आहियो, ख़ुशि आहियो दा? जी ख़ैर अशरा साहब महिरबानी। किथों पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? सदरुद्दीन मार पियो ॻाल्हायां जलालपुर शहर मां। जी महर साहब कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जी ख़ैर आहे शुक्र आहे। शहदाद कोट में पहिरियां त मौसम ॿुधायो साईं कीअं पई हले? मौसम आहे गर्मी आहे शदीद हिते। शदीद गर्मी आहे? जी हा। चलो अल्लाह साईं रहम फरमाईंदो। बहरहाल पर इहो आहे त शाम जे टाइम वरी हीउ जेको असांजो ख़ूबसूरत शो आहे न उन में थोरी गर्मी घटि थी वई हूंदी मुंहिंजे ख़्याल सां। जी हा बेहतरीन तमामु बेहतरीन प्रोग्राम आहे तव्हांजो। जी 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 सजाद भाई बुके जो साहब असां सां मौजूदु आहिनि, का फरमाइश करणु चाहींदव? जी हा सजाद भाई खे हिकिड़ी फरमाइश कंदुमि त उस्ताद शमन अली जो गानो आहे जी हा तरस करे सिंगार मस्त बणायो थी। हा बिल्कुलु महिरबानी करे साईं ॿुधाए। वेस गुलाबी पाए मस्त बणायो। साईं फरमाइश तव्हांखे आहे? ॿई ॻाईंदासीं। हा सरस करे सिंगार मस्त बणायो थी। वाह वाह। सरस करे सिंगार मस्त बणायो थी। वेस गुलाबी पाए मस्त बणायो थी। वेस गुलाबी पाए मस्त बणायो थी। मस्त बणायो थी। माशाल्लाह इहा वॾी ॻाल्हि आहे जो कॉलर्स मतलब फरमाइश कनि था एट अ टाइम तव्हां फरमाइश उहा पूरी कयो पिया। ऐं अॼु मां सम्झां थो कॉलर्स असांजा ॾाढा ख़ुशि हूंदा हिन हवाले सां त सिंगर एट अ टाइम फरमाइश पूरी था मां चवां पियो त इहे कालियूं अचनि टुकड़ो टुकड़ो ॿुधायूं। टुकड़ो 250 माना गीत पूरा कंदा। 250 हा ज़बरदस्त न ॾाढी सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। ॿियो इहो आहे त मूंखे पर्सनली ख़बर आहे त तव्हांजो उस्ताद साईं त केतिरो प्यार रहियो आहे, चाह रहियो आहे। बिल्कुलु नंढे लाइ खां वठी ऐं इन ई हवाले सां हिकिड़ी 250 पूरा था कयूं। कॉलर हिकिड़ो ॿियो बि असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो वालेकुम सलाम। हाजी साहब बिस्मिल्लाह मां सुञाणे वरितुमि तव्हांखे। हा तबियत ख़ैर आहे ख़ुशि रहो। जी 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 पिनल भुट्टो आहे। भुट्टो साहब कीअं आहियो, ख़ुशि आहियो? हाला खां पिनल भुट्टो। जी जी भुट्टो साहब अल्हम्दुलिल्लाह। तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह जी बाज आहे ख़ैर पाए। तव्हां ख़ुशि आहियो? किरण भाउ ख़ुशि आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। ॾिसी रहिया आहियो असांखे शो बि ॾिसो पिया असांजो। हा शुरूआत खां वठी प्रोग्राम तव्हांजो ॾिसां वेठो। तव्हांजो पहिरियों गीत ॾाढो लाजवाब पियो। साईं महिरबानी, वॾी वॾी महिरबानियूं। हा सॼणो खणी साड़ सॼी सिंध घुमिजे। ॿियो छा त तव्हांजे जेके रागदारी आहे उन में छा कनि पिया उहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे लयकारी आहे। तव्हांजे रागड़ी में लयकारी आहे। उनजे करे तव्हांजो हर बोल हर आलाप एॾो ख़ूबसूरत थो थिए जो इंतज़ार थो रहे त तव्हां केॾी महिल सां आलाप पढ़ो। साईं भुट्टो साहब महिरबानी। सजाद साहब सां गॾिजी थोरो लयकारी कई ॾाढो मज़ो आयो। हा साईं बिल्कुलु बिल्कुलु इहा सजाद भा असल में वहीद साहब जो गीत ॻायो त मां चयुमि थोरी असां बि कोशिशि कयूं। वाह 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 ॾाढो वणियो तमामु जो महिरबानी महिरबानी भुट्टो साहब। इहो सिर्फ़ु तव्हांजूं मोहबतूं आहिनि, तव्हां जूं दुआऊं आहिनि इहे। सजाद साहब जो भी सुठो आवाज़ आहे माशाल्लाह। फर्स्ट क्लास महिरबानियूं साईं महिरबानियूं। सजाद साहब सां कचेरी कंदव? सजाद साहब चाहे जेको प्रोग्राम ॿुधाए थो कचेरी त हले पई न सजाद साहब सां बि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु साईं। का फरमाइश हुजे त फरमाइश आऊं आहियां लाड़ जो माण्हू तव्हीं सभु आहियो संगत वारा। बिल्कुलु बिल्कुलु फरमाइश मुंहिंजी पूरी कान थींदी। न साईं लाड़ी गीत ॿुधाईंदासीं, तव्हां फरमाइश लाड़ी ॿुधाईंदासीं। सिंगारवी सलीम सखर जो जी उन जो को बि ॻायल गीत एतिरो ॿुधायो। बिल्कुलु ॿुधाईंदासीं साईं बिल्कुलु ॿुधाईंदासीं। महिरबानी आवाज़ जो कुझु ॾियो। महिरबानी भुट्टो साहब महिरबानी, वॾी वॾी महिरबानियूं। ट्रू कॉलर आहे असांजो रेगुलर कॉलर आहियो। अल्लाह मोला तव्हांखे शादो आबाद रखे, ख़ुशि हुजो। साईं हाणे गीत हीअ फरमाइश पूरी न कयव? अच्छा हीअ इहा फरमाइश पूरी थींदी ब्रेक खां पोइ गीत कढी वठूं। सही सही। हींअर कहिड़ो गीत था ॿुधायो असांखे? हींअर मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे चांडियो नज़ीर। चांडियो नज़ीर या नज़ीर चांडियो? चांडियो नज़ीर। चांडियो नज़ीर जी तमामु बहितरीनु गीत लिखियो अथई ऐं धुन
ॾाढी ॾुखी धुन आहे वाह वाह पर मां कोशिशि कंदुसि साईं बिल्कुलु तव्हां बहितरीन कोशिशि कंदव असांखे ख़बर इनशाला ॻाए वेंदुसि उहा हा धुन। बिल्कुलु दई कूड़ो वियो प्यार मूंखे दई कूड़ी वियो दिलि जा अकेलो रोले वियो रण में चाटे नज़ीर रखे मोहब्बत में दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दुश्मन न हो दुश्मन जहिड़ो परवार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दुश्मन न हो दुश्मन जहिड़ो परवार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो मुझे ज़हन बि कोन हुयो ईअं हो थींदो मुझे ज़हन में कोन हुयो ईअं हो थींदो मुझे ज़हन में कोन हुयो थींदो लॻंदी न दवा को अहिड़ो बीमार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दुश्मन न हो दुश्मन जहिड़ो परवार करे वियो दिल जाए दई कीअं पोइ मूंखे धार करे वियो गॾु मरण जीअण चाहूं मूंसां
कसम खणे पियो जीअण जा मूंसां कसम खणे पियो गॾु मरण जीअण जा हू मूंसां कसम खणे पियो गॾु मरण जीअण जा हू मूंसां गॾु मरण जीअण जा हू मूंसां कसम खणे पियो कंहिंखे ॾसां दिलि जा टुकर चार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे हार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दुश्मन न हो दुश्मन जहिड़ो पतवार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो वाह साईं वाह चांडा नज़ीर कहिड़ो हाणे कऊं थो मखण तुम ॿुधदा फिरी एॾो दर्द न ॾे ॿुधदा फिरी एॾो दर्द न ॾे कहिड़ी कावड़ थई ॻाल्हि साफ़ त कर आहे ख़ता साईं नाम ख़ुदा मठार मिठा मूंखे माफ़ त कर वाह सचा तो चांडा नज़ीर कहिड़ो हाणे कऊं थो मखण तूं चांडा नज़ीर कहिड़ो हाणे कऊं थो मखण तूं ज़िंदगी त सॼी मुंहिंजे मथां अहिड़ो वार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे वियो दुश्मन न हो दुश्मन जहिड़ो पर वार करे वियो दिलि जाए ॾई कीअं पोइ मूंखे धार करे छा ॻाल्हि आहे शोभी भाई जी छा ॻाल्हि कजे शोभी छा भाई ॻाल्हि आहे जी शोभी भाई जी ऐं छा ॻाल्हि आहे सजाद सजाद भाई जी ऐं माशाल्लाह मूंखे अॼु फासायो अथऊं एॾी अणावी शइ हर मूंखे त इशारो करनि पर इहो साई मिली हा साई मिली साई मिले त मूंखे त शाइरी यादि हुजे न
मुंहिंजो बि फिंगरप्रिंट ख़राबु आहे मोबाइल जो। चलो ये कचहरियूं त जेके आहिनि जारी ऐं सारी रहंदियूं, पर वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। विल बी राइट बैक। वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे नाज़रीन भली कार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में। उम्मीद था कयूं त तव्हां जेको अॼु जो प्रोग्राम आहे उहो इंजॉय करे रहिया हूंदा छो जो एॾा सुठा सिंगर जो असां सां गॾु मौजूदु आहिनि, एॾा सुठा सुठा उन्हनि असांखे कलाम ॿुधाया आहिनि, पर ॾुख वारा कलाम ॿुधाया आहिनि। मां चाहियां थी त को ख़ुशी वारो कलाम बि हुजे, बहरहाल उहो बि ॿुधंदासीं उन्हनि खां। सो सजाद साहब ॿियो ॿुधायो, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी दुआ बिल्कुलु। ऐं अॼु अॻ में बि प्रोग्राम हिकिड़ो पाण कयोसीं गॾु चिराग भाई। जी हाँ। सो हिन में जेका सिलेक्शन थोरी मूं चेंज करे रखी। जी हाँ। छाजे करे त काफ़ी गीत कुझु दोस्तनि जा ॿुधल हुया जेके ॾिसनि पिया, उस्ताद जा ॻायासीं काफ़ी गीत। मूं चयो त थोरो चेंज करे ॻायां, इन चकर स्टाइल उहो ई हुजे लेकिन सॉन्ग चेंज हुजनि त माना हिकिड़ो नओं थी वञे। सॉन्ग खां जेको आहे यादि आयो त हाणे असांजे नाज़रीन खे घणो इंतज़ारु न आहे करणु, फौरन बसि असांखे हाणे कलाम ॿुधायो। बिल्कुलु, पर मां शिराज भाई खे चवंदुसि त मूंसां गॾु ॻाल्हाइनि। सॼो गीत गॾु ॻाईंदासीं अॼु। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, शिराज खे बि अॼु बर्दाश्त कंदासीं, आई वेन ॿुधंदासीं। अॼु माना सिर्फ़ु कोमल होस्ट आहे असांजी। जी मारन था मीराली खे अहिड़ा नैण किथाणिया जन खे वेठो रोवारिया, ॿियो को शर्त ॿुधाए पिरी एॾो नाहक छो थो करी, ॿिया बि तरीक़ा थोड़ा हिन मिठा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा। अहिड़ा नेण किथाणिया जंहिंखे वेठो रोवारिया, ॿियो को शर्त ॿुधाए फिरी एॾो नाहक छो थो करी, ॿिया बि तरीक़ा खोड़ा हिन मिठा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा, मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिकु सदा। कॾहिं थो चवां दुख न ॾे, पर मुंहिंजो हशर बि त ॾिस,
चवा दुख न दे पर मुझो हशर भी तडिस ॼण माए डोही डोही आया पीरी पंहिंजो कहर भी तडिस छो न गम पिनी बोआ पर ये नथी बोआ तू तलाए पाए थियो अदाल सफा आ कबूल तुझी है सजा मुखे आ कबूल तुझी है सदा अहिड़ा नेणक थाना जन के वेठो रोवाया ॿियो को शर्त ॿुधाए फिरी एॾो न कुझो थो करी ॿिया बि तरीक़ा थोड़ा हिन मिठा मुखे आ कबूल तुझी है सदा 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 क्या बात है शोभी भाई। हाण तू जाने तू जो कम हाथ पे जो निभायो वनी हाण तू जाने तू जो कम मात पंहिंजो निभायो वनी हाण तू जाने तू जो कम वही थी नफ़रत वधी ज़ुल्फ़ का छो कढी वो नथो मुंहिंजो दम पोतानो हणी मूंखे वाह 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 बोला
साईं। ज़बरदस्त। तव्हां ॿिन्हिनि जेको आहे न उहो माशाल्लाह मज़ो अची वियो। अॼु असां वधीक ई आहे पाण में। बिल्कुलु बिल्कुलु वाकई लॻे पियो वधीक ई आहे। पर असल इहो में ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कोई अहिड़ो सिंगर असां सां गेस्ट अहिड़ो मौजूदु हूंदो आहे असां सां गॾु माशाल्लाह जंहिंसां हिकिड़ो रूह जो बि रिश्तो हूंदो आहे। ऐं ॿियो ॻाल्हि त जंहिं उस्ताद जे असां गीत ॻायो आहे तव्हां उन्हनि खे निभाईंदा ॾाढा सुठो आहे। मां उन्हनि जे घर जो आहियां। ॻाल्हि इहा मैचिंग ईअं वञी बीठी आहे पर उमेद कयूं था नाज़रीन खे पसंदि आयो हूंदो। असांजी नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे। माशाल्लाह तव्हां त तमामु प्यारो ॻायो। मां हिकिड़ी कोशिशि कई तव्हां सां साथ निभाए सघां। बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कई तव्हां पर हाणे वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो। सो ब्रेक वठण बि लाज़मी हूंदो आहे। हा बिल्कुलु। हा त वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साही जो। सो केॾा बि न वेंदा नाज़रीन ॾिसंदा रहंदा सिंध म्यूज़िक प्रोग्राम। अचूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक ऐं वेलकम बैक। अच्छा शिराज़ मूंखे जेको आहे उहो प्रोग्राम में एॾो तंग कंदो आहे चवंदो आहे त टे चकर वेलकम बैक छो थी चए पर मुंहिंजो स्टाइल आहे। स्टाइल आहे बिल्कुलु कमल जो स्टाइल आहे। हर कंहिंजो को न को स्टाइल हूंदो आहे। सो मुंहिंजो बि इहो स्टाइल आहे ऐं वॾो प्यारो स्टाइल आहे इहो छो जो ईद यादि अची वेंदी आहे असांखे हिन सां। बिल्कुलु टे चकर मिलंदा आहियूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं नाज़रीन उमेद कयूं था तव्हां असांखे एंजॉय कयो हूंदो। सजाद भाउ माशाल्लाह एतिरो प्यारो ॻायो आहे। मूंखां बि महिनत कराई अथऊं उहो हिन जे करे जो हिननि जो बटण कमु न पियो करे मोबाइल जो त भाउ चयो त कोशिशि कयो शिराज़ भाउ खां बि महिनत कराइजे। पर ॾाढो मज़ो आयो सजाद भाउ तव्हां सां ॻाए करे ड्यूट में। ॾाढो हिकिड़ो सिखण जे लाइ बि मिलियो। शोभी भाई जे बारे में कुझु ॿुधायो हाणे। बिल्कुलु शोभी भाई जो कमु मूंखे असुल खां पसंदि आहे छो त मूं काफ़ी प्रोग्राम कया आहिनि। शोभी भाई आज आपको कैसा लगा? दो सिंगर्स को आपने बर्दाश्त किया है? बर्दाश्त नहीं किया जी। ये बिल्कुल हाँ, आप बताएं अपने अंदाज में बताएं। नहीं किया। कभी कभी ऐसा होता है कि जी। जैसे आप यंगस्टर हैं जी हाँ। आप भी नौजवान हैं लेकिन आपका काम बहुत बड़ा है शिराज। अरे बहुत सजाद भाई का गाना मैंने भी कहा कि उन्होंने कलाम हसन सादिक का गाया जी हाँ, जो दोहरा था वो हसन सादिक को गाने इतना मुश्किल है। उन्होंने बहुत रियल बिल्कुल जो जगह है प्रॉपर टाइम पे वो उन्होंने ओरिजिनल स्केल पे और इतनी टफ ट्यून। और फिर अभी इससे पहले जो आपने गीत गाया देखे दोनों की केमिस्ट्री कितनी मैच थी। ये इवन ये कि स्केल और टोन भी मैच हो रहा था कि हाँ जी हाँ लग रहा था कि डुएट सॉन्ग हो रहा है। बिल्कुल। और तो मुझे इस वक्त बर्दाश्त नहीं मुझे सीखने को भी बड़ा कुछ मिलता है। अरे मौला सलामत रखे आपको शोभी भाई। आज शोभी भाई ने बर्दाश्त नहीं एंजॉय किया है बल्कि ये तो मोहब्बत है शोभी भाई से। और शोभी भाई को भी पता है कि जब एक चीज अच्छी चीज होती है तो उसमें वाकई मजा आता है। सुनने वालों को भी मजा आता है। और हमारा शो सक्सेस भी इसीलिए कर रहा है जो आपकी मेहनत है। सच्ची बात है आपकी कोमल की। पर जो यहाँ आर्टिस्ट आता है वो बिल्कुल प्योर अच्छा प्यारा रागी होता है वो सीखा हुआ होता है। मुझे बड़ा मजा आता है क्योंकि बहुत सी चीज़ें ऐसी हैं जो वाकई मेरे जहन से भी निकल जाती हैं लेकिन मुझे दोबारा रिवाइज होती है मुझे सीखने को मिलती हैं कि हाँ ये राग ऐसे था ये नोट्स ऐसे थे। क्या कहने शोभी भाई क्या कहने। अच्छा सजाद इहो ॿुधायो तव्हां त अगरि ड्यूट करण जो अच्छा पहिरियों कॉलर आहे इहो सवाल तव्हां सां मां कंटिन्यू कंदो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक मज़े में तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। तव्हां ॿुधायो की केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? भेण फैसल छन्ना थो ॻाल्हायां मरी जी छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? माशाल्लाह ॾाढो तमामु बहितरीन सुठो प्रोग्राम पियो लॻे तव्हांजो ऐं मां ॾाढो शौक़ सां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां जी। थैंक यू सो मच। कुझु चवणु चाहींदव का फरमाइश करणु चाहींदव? फरमाइश भेण बसि इहो हिकिड़ो चवां थो त हिकिड़ो सॉन्ग ॿुधणु चाहियां थो मास्टर मंसूर जो हर जाए फिरी हर महफ़िल में। जी जी अगरि इहो तव्हां ॿुधाईंदव त भेण शौक़ सां बिल्कुलु ॿ लाइनूं तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। जी 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 भेण। तू जो यादों संभारे रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे सवा तुझे चंड सितारा पिरी था लगन उदास नजारा पिरी सा खुशबू रही ना है गुल में मुखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे।
ज़बरदस्त। अच्छा सवाल जेको आहे मुंहिंजो विच में रहिजी वियो, मां इहो पई करणु चाहियां त अगरि ड्यूट गानो करण जो मौक़ो मिले कंहिं फीमेल सां त कंहिंसां करणु चाहींदव? फीमेल फीमेल हिकिड़ो नालो सिंगर त काफ़ी आहिनि, नालो न खणी सघंदुसि, सभु मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि, कंहिंखे घटि नथो करे सघां मां। न अहिड़ी ॻाल्हि आहे, नालो खणी सघो था, का हिकिड़ी ॿुधाए सघो था? वॾा सिंगर आहिनि, उहे अलाए असां सां करनि अलाए न। तव्हांजी ख़्वाहिश छा ख़बर तव्हांजी प्रोग्राम जो थ्रू तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि ऐं राज़ी थी वञनि? तव्हां ॿुधायो, करणु असांजो कमु आहे, तव्हां ॿुधायो। फीमेल में हुजे या सिंगर जेके फीमेल सिंगर, हू बि चओ न सिंगर जेके जीअं असां आहियूं सिंगर। जी जी तव्हां मेल आहियो, माना माई सिंगर, माई ॻाइणी मैडम सां थी वञे त बहितर। मैडम? हुमेरा चना। मैडम हुमेरा चना, नाइस चॉइस यार, माशाल्लाह ज़बरदस्त। पर न थींदो, न न तव्हां नालो ॾाढो ॾुखियो कयो आहे। न बिल्कुलु थींदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हुमेरा साहिबा पाण माशाल्लाह म्यूज़िक लवर आहिनि ऐं लेजेंड आहिनि वैसे त, पर इंशाल्लाह ज़रूरु थींदो। कयूं था मैडम सां त भई आवाज़ ॿुधण थी सघे। जेको आहे साईं ज़रूरु थींदो। तव्हांजी महिनत, तव्हांजो ॾिसो, तव्हांजी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे न, तव्हां ॾिसो अगरि असां टई हिन प्लेटफॉर्म ते बि आहियूं न, त इहा बि असांजे लाइ इलाही वॾी ॻाल्हि आहे, कॾहिं सोचो न हुयोसीं। बाक़ी जेकॾहिं ज़िंदगी में कुझु बि थी सघे थो। मेल सिंगर में जेकॾहिं थी वञे त उस्ताद चमन अली मीराली साहब, ख़बर आहे मूंखे। उहो त तव्हां हिननि खे चयो न, ही त मिंट कंदा कराईंदा तव्हां। मां न आहियां चमन अली मीराली साहब, मां शिराज अली मीराली आहियां। तव्हां हुननि खे रिक्वेस्ट करे सघो था न। हू पाण उहो करे बि सघनि था। न इंशाल्लाह रिक्वेस्ट कंदासीं, वेंदासीं हुते। ख़्वाहिश आहे उस्ताद सां गीत करण जी। चलो, काफ़ी ख़्वाहिशात हूंदियूं आहिनि जेके देरि सां पूरी थींदियूं आहिनि, पर पूरियूं थींदियूं आहिनि, बिल्कुलु ज़रूरु थींदियूं इंशाल्लाह। जी हाणे गीत कहिड़ो ॿुधायो तो असांखे? वींदे हिकिड़े भाउ कॉल कई त हिकिड़ो लाड साइड जो हिकिड़ो असांखे लाड साइड जो, हा हा हा, त उहो ॿुधाईंदुसि। निहाल चंद सोढाणी तमामु मुंहिंजो प्यारो दोस्त आहे जी, मेमण ॻोठ में रहंदो, उनजो गीत आहे। हयात आहिनि उहे? हा हा माशाल्लाह। हाणे न तव्हां ॿुधायो ईअं था न सभु मां सम्झो। ॿुधायो गीत ॿुधायो। मूंखे तूं जे छॾे वेंदे मुंहिंजो केरु हिते थींदो। मूंखे तूं जे छॾे वेंदे मुंहिंजो केरु हिते थींदो। मूंखे तूं जे छॾे वेंदे मुंहिंजो केरु हिते थींदो। करे याद मिठा तोखे, करे याद मिठा तोखे, मिठ सां हलियो वेंदो। मूंखे तूं जे छॾे वेंदे मुंहिंजो केरु हिते थींदो। मूंखे तूं जे छॾे वेंदे मुंहिंजो केरु हिते थींदो। सवा तुंहिंजे मिठा माण्हू मां कोन रही सघंदुसि। कुर्ब वारियूं कचहरियूं तुंहिंजे करे यादि ॾाढो रोंदुसि। सवा तुंहिंजे मिठा माण्हू मां कोन रही सघंदुसि। कुर्ब वारियूं कचहरियूं तुंहिंजूं करे यादि ॾाढो रोंदुसि। कर क्या सुम मिस्किन ते, कर क्या सुम मिस्किन ते, ॾाढो ॾुखियो जीवन थींदो। मूंखे तूं जे छॾे वेंदे
मुझो केरो हिते थींदो मूंखे तूं जे छॾे वेंदे मुझो केरो हिते थींदो साल करी बाणो थी थान मुखा मिठा मन मिठा मिठा मोहजी हर हुक्म अखियुनि ते आ साल करी बाणो थी थान मुखा मिठा मन मिठा मिठा मोहजी हर हुक्म ते आ दुख ॾाढो गुज़ारो दुख ॾाढो गुज़ारो बिन तुंहिंजे सजण साईं मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो सोठानी जो मिठास जड़ो लह तो ते उफरे मीते धारा मुखा जे थी ने तो चैनो आराम फिटी सोठानी जो मिठास जड़ो लह तो ते उफरे मीते धारा मुखा जे थी तो चैनो आराम फिटी ने हाल तुझी जुदाई जो ने हाल तुझी जुदाई जो हक कोन सही सघंदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो करे यादि मिठा तोखे करे यादि मिठा तोखे नेठ सां हलियो वेंदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो मूंखे तुंहिंजे छॾे वेंदे मुंहिंजो केरो हिते थींदो वाह 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 ज़बरदस्त मज़ो अची वियो अॼु असांजो जेको प्रोग्राम थियो आहे न माशाल्लाह मां चवां थी 4 चंड लॻी विया 4 चंड लॻी आहे ऐं दुआ त क्यों छॾे न वञे मल्हारी पहिरें चकर प्रोग्राम वाह वाह पर छा कमाल कयो अथव ज़बरदस्त शोभी भाई ॾाढो मज़ो आयो ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं सजाद जी छा ॻाल्हि कजे मां अगेन वंस अगेन मां हिन अधे खे मुबारक थो ॾियणु चाहियां हिन हवाले सां त भाउ जो हिकिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट अचण वारो आहे सिंध टीवीअ ते ऑन थींदो ऐं इन खां अलावा पर्सनली मां ॿुधो आहे ऐं जेॾी महिल रिकॉर्ड कयो पिया तंहिं महिल बि गॾु हुयासीं पर छा त कमाल शइ ठही आहे ऐं उमेदु कयूं था नाज़रीन खे बि पसंदि ईंदी छो जो नाज़रीन सां मां हमेशह इहा ई रिक्वेस्ट कंदो आहियां इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त हिन शो जो जेको असांजो मोटिव आहे असां जेके यंग टैलेंट आहे असांजो जेके नौजवान सिंगर्स आहिनि उन्हनि खे अॻिते मौक़ो ॾिजे ऐं हिन शो जे ज़रिए असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म जे ज़रिए उन्हनि जो चहिरो ॾेखारिजे उन्हनि जी आवाज़ ॿुधाइजनि सजाद त माशाल्लाह काफ़ी टाइम खां कमु कंदो आयो आहे पर इन खां अलावा सुभाणे बि नवां गेस्ट हूंदा असां वटि ऐं कुझु लेजेंडरी सिंगर्स बि ईंदा इनशाला बसि सिर्फ़ु तव्हांजो साथ हुजे तव्हांजी सपोर्ट हूंदी त इलाही सुठो प्रोग्राम करे था सघूं जी कोमल
तव्हां कुझु चवणु चाहियो था? जी मां इहो ई चवणु चाहींदसि त प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सो सजाद खे मां इहो चवंदमि त को मैसेज ॾियणु चाहींदा तव्हां? बिल्कुलु सिंगिंग जे हिसाब सां मैसेज जी, जी, बिल्कुलु, जेके नवां असांजा दोस्त सिखनि पिया ऐं जंहिंखे शौक़ु आहे जी त महिनत करनि। महिनत में अज़मत आहे, छो त महिनत खां सवाइ हीउ जेको गले जो कमु आहे न, महिनत खां सवाइ नथो ठहे गलो। बिल्कुलु बिल्कुलु इहा तव्हां सही ॻाल्हि कई। सो नाज़रीन असांजे जेको प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थी रहियो आहे। सो उमेद था कयूं त तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं सुभाणे वरी असां तव्हां सां गॾु हिते हाज़िर थींदासीं हिकु नए आर्टिस्ट सां गॾु। सो ईअं ई असांखे प्यार ॾींदा रहो ऐं ईअं ई जेको आहे कॉल्स कंदा रहो, पंहिंजी जेकी राय ॾींदा रहो त प्रोग्राम कीअं थो थिए कीअं नथो थिए, कुझु ग़लतियूं हुजनि या कुझु कमी पेशी हुजे उहो बि तव्हां असांखे ॿुधाए सघो था। असां कोशिशि कंदासीं त पंहिंजी ग़लतियुनि खे थोरो सही कयूं ऐं अञा जेको आहे प्रोग्राम बहितर करण जी कोशिशि कयूं। सो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, वरी सुभाणे तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़। मोहब्बता मीरास असांजी, मोहब्बता मीरास असांजी, मोहब्बता मीरास, मोहब्बता मीरास असांजी। मोहब्बता मीरास असांजी, मोहब्बता मीरास असांजी, मोहब्बता मीरास, मोहब्बता मीरास असांजी, मेहनता मीरास असांजी। इल्म अदब शाहकार साजा, फन फिक्र फनकार साजा, अदब शाहकार साजा, फन फिक्र फनकार साजा, ढकण लोहर कुंभार साजा, रक्षकड़ियूं यार साजा, हिम्मत मीरास असांजी, हिम्मत मीरास असांजी, मोहब्बत मीरास, मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी। दुखन सुखन में साथ निभायो,
मुर्की मरकी महल मल्हायो दुखन सुखन में साथ निभायो मुर्की मरकी महल मल्हायो बेशक अरडा अड़बंग आयो सच ज्ञान परसीस निमायो गैरता मीरास असांजी गैरता मीरास असांजी मोहब्बता मीरास मेहनता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी मोहब्बता मीरास मोहब्बता मीरास असांजी मोहब्बता मीरास असांजी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।